अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, अॼु समूरे पाकिस्तान जूं नज़रूं हुयूं इन फ़ैसिले ते जेको पंजाब असेंबलीअ खे करिणो हुयो। पंजाब में वॾ वज़ारत जो फ़ैसिलो थियणो हुयो ऐं इहो फ़ैसिलो थियणो हुयो त पाकिस्तान जे वॾे सूबे पंजाब जे तख़्ते लाहौर ते तख़्ते पंजाब ते कंहिंजी हुक्मरानी थियणी आहे, हमज़ा शहबाज़ की यानी नवाज़ शरीफ़, शहबाज़ शरीफ़, आसिफ़ अली ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान ऐं उन्हनि जे इत्तेहादियुनि जे ग्रुप जी, या इमरान ख़ान जी, चौधरी जेकी PMLQ परवेज़ इलाहीअ वारी आहे, शेख रशीद जी, या इन क़िस्म जे माण्हुनि जी। पर फ़ैसिलो हाणे चंद घड़ियूं अॻु में अची चुको आहे, वोट बि थिया, सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते सूबाई असेंबलीअ में, पंजाब असेंबलीअ में वोटिंग थी, जेका बहरहाल 4 बजे जे बजाए 3 कलाक देरि सां थी, 7 बजे तारा उहा वोटिंग थी। ऐं वोटिंग में बज़ाहिर ईअं फ़ैसिलो थियो त जेको परवेज़ इलाही आहे उनखे वधीक वोट मिलिया, पर जेको सुप्रीम कोर्ट जो पोयूं फ़ैसिलो हो त पार्टी फ़ैसिलनि जे ख़िलाफ़ु, पार्टी क़यादत जे हुकुम जे ख़िलाफ़ु जेके 3 वॾा पार्लिमानी कम आहिनि, यानी मनी बिल ते ऐं नोटिस जे वोट ते ऐं चीफ मिनिस्टर जे या प्राइम मिनिस्टर जे चूंड ते पार्टी मेंबर वोट न ॾेई सघंदा, ख़िलाफ़ु ॾींदा त उन्हनि जी सीटूं न बचंदियूं। ऐं इन सिलसिले में 25 वोटनि 25 MPs जूं पंजाब में सीटूं बि वयूं हुयूं। उन हवाले सां जेको फ़ैसिलो डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी कयो त 10 वोटनि खे, क्यू लीग जे 10 वोटनि खे ख़ारिज कयो, जंहिंमें ख़ुदि परवेज़ इलाही जो वोट बि आहे उहो बि ख़ारिज थी वियो। त उन मंज़रनामो बदिलाए छॾियो आहे ऐं इन मामले सां ॻंढियल हुयो मामिलो त पाकिस्तानी पॉलिटिक्स, पाकिस्तान जी फेडरल गवर्नमेंट बची सघंदी या न। अॼु इन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। असां सां गुफ़्तगू में गॾु शरीक आहिनि सीनियर जर्नलिस्ट फ़ारूक हकड़ो साहब। टेलीफोन लाइन्स ते ॿिया दोस्त बि असांखे जॉइन कंदा। फ़ारूक साहब, फ़ैसिलो कीअं था ॾिसो, छा थियो? साईं, फ़ैसिलो त हाणे ॾिसिजे त जेको ई रूलिंग आई आहे वरी इन जी डिप्टी स्पीकर जी, त लॻे ईअं थो त वरी अदालतुनि जा चकर थींदा, वरी इहो ड्रैग थी वेंदी। तव्हां अदालतुनि जो ज़िक्र कयो आहे त मुल्क जो नामियारो कानूनदान हशमत हबीब असां सां टेलीफोन लाइन्स पे आए। शुक्रिया हशमत हबीब साहब, आपने टाइम दिया। ये एक बड़ा क्यूरियोसिटी वाला मामला था, बड़ा सस्पेंस थ्रिलर था। फैसला हो गया, लेकिन फिर टेक्निकल और कानूनी नुकात पे फैसला हुआ है। कैसे देख रहे हैं जो आज पंजाब असेंबली में हुआ है? देखें, ये 63A जो है ना, वो इसलिए दिया गया था कि कोई आदमी पार्टी का जो है ना, पार्टी की जो डायरेक्शन जो है ना, उससे हटकर फैसला करता है, या पार्टी कहती वोट फला को दो या ना दो, उसके अमल ना करे ना, उसकी डिफेक्शन से मुतल्लक है। और डिफेक्शन करने का इख्तियार जो है ना, पार्टी हेड को है। आइन में लिखा हुआ पार्लियामेंट्री पार्टी, लेकिन जो पार्टी हेड है ना, उसको इख्तियार है डिफेक्शन की कार्रवाई करने का। कार्रवाई करने के अलग चीज है, और ये जो बैत पर अमल न करने के अलग चीज है। इसमें विषय ये है कि अगर पार्टी हेड ये कह रहे थे कि आप डिफेक्शन में आ जाएंगे, इसका मतलब है डिफेक्शन में आ गए तो ये बाद में कार्रवाई होगी, उसके शोकाज होगा या नहीं होगा। अच्छा, अब ये जो है ना, सुप्रीम कोर्ट का फैसला है 25 आदमी की डिस्क्वालिफिकेशन, जो उसमें ये आया था कि वोट नहीं गिने जाएंगे, वोट नहीं गिने जाएंगे। उसी की बुनियाद पर जो है ना, ये जो डिप्टी स्पीकर है ना, उसने ये फैसला किया है, तो फैसला दुरुस्त है इस वक्त पे। हशमत हबीब साहब, 2 कानूनी नुकात हम देख रहे हैं, PTI के लायर्स भी और दूसरे लोग भी कुछ नुकात उठा रहे हैं कि ये फैसला 63A के तहत पार्लिमानी पार्टी को करना है, और पार्लिमानी पार्टी जो है वो लोग हैं जो पार्लियामेंट में मुंतखब हों, जो मेंबर हों। क्यू लीग के केस में ये है कि चौधरी शुजात साहब जो हैं वो पार्लियामेंट के मेंबर नहीं हैं, और कल उन्होंने परवेज़ इलाही वालों ने एक प्रेस रिलीज की कि वो एक साजिद अमजद भट्टी साहब हैं, उनको उन्होंने पार्लिमानी लीडर मुंतखब किया। उसकी प्रेस रिलीज आज निकाली, तो उस पर नुक्ता उठाया जा रहा है कि पार्लिमानी लीडर को अख्तियार है, पार्टी हेड को अख्तियार नहीं है। नहीं, वो जो है ना, आइन में जो लिखा होता है ना, वो सुप्रीम होता है, वो काबिल कबूल होता है। ये आइन में नहीं लिखा हुआ है कि पार्लियामेंट्री पार्टी का हेड है, उसका तो हेड कोई होता ही नहीं। वो तो पार्लियामेंट्री होती है, एक मतलब के पार्टी होती है जिसमें 10 बंदे भी हो सकते हैं, 50 भी हो सकते हैं। अगर इसका हो तो पार्टी का जो चीफ है ना, हेड ऑफ द पार्टी है,
वो तो बेईमानी हो जाता है, जो डिसिप्लिन के खिलाफ बात हो जाती है। इसलिए जो फैसला जो है ना, इसलिए 2 दफा जो है ना इसी 63A के एंड में ना 2 दफा पार्टी हेड कहा गया है, पार्टी दो दफा पार्टी हेड। अगर ये होता तो वजाहत आ जाती है कि इस पार्लियामेंट्री हेड का मतलब क्या है, पार्लियामेंट्री हेड ही पार्टी हेड है या नहीं है। पार्टी हेड जो है ना वो एक अलग चीज है, पार्लियामेंट्री पार्टी जो है एक अलग चीज है। लेकिन ये है कि वो अख्तियार जो है ना उसको पार्लियामानी फैसला पहले कमेटी में बैठ के जो तय करते हैं पार्टी में करते हैं, लेकिन फैसला बाद में जो खिलाफ होता है ना वो हेड ऑफ द पार्टी का होता है। अच्छा अशरफ हबीब साहब, अब जो ऐलान हुआ है, जो राजा बशरत ने कहा और दूसरे लोगों ने भी कहा उनके कैंप से, कि अब फिर कोर्ट में जाएंगे, सुप्रीम कोर्ट में जाएंगे। देखें, बात यह है जैसे बैरिंग लेटर होता है ना, आप बैरिंग लेटर डाल दें वहां पर डाकखाने में, तो डाकखाने से बंदे लेके ना जिस आदमी के नाम पर लेटर होता है वहां घूस जाते हो ना, वो तो मना तो कोई नहीं करता है। तो सुप्रीम कोर्ट में जाने का रास्ता सबके लिए खुला हुआ है। 4 सफे की पटिशन तैयार करने से करके चले जाएं, लेकिन सुप्रीम कोर्ट अपने पहले फैसले की, इसे प्रेसिडेंट कहते हैं, प्रेसिडेंट हमारा कानूनी प्रेसिडेंट, उसकी रोशनी में फैसला करते हैं ना। अच्छा, कई अगर देखें ना, अगर ये करेंगे कोर्ट नहीं अकाउंट होगा तो जो पहले 22 आदमी थे ना उनका क्या होगा, उनका क्या होगा। और उनका मतलब पहली जो काउंटिंग है ना वो मान के फिर भी ये जो लड़का जो है शहबाज जो है ना, शहबाज का बेटा हमजा शहबाज, यही दोबारा बन जाएगा। ये भी है, इसमें ये भी हुआ है कि चौधरी परवेज इलाही जो कैंडिडेट थे वो भी डिस्क्वालीफाई हो गए, अब उनका कैंडिडेचर भी खत्म हो गया। वो स्पीकरशिप से चले जाएंगे। तो वो कई कानूनदान, ये मैं सुन रहा था उनसे कि बुनियादी तौर पर ये जो काउंट नहीं होगा वाली बात है वो कॉन्स्टिट्यूशन में नहीं है, सुप्रीम कोर्ट ने इंटरप्रेट की है, इसको रिवाइज करनी चाहिए। ये पहले मैंने ये बात कही थी पहले बयानों में कि ये जो ना सुप्रीम कोर्ट ने खुद आइन बना दिया है जिसका उसको अख्तियार नहीं था। तो ये मेरा व्यू था, आज भी मेरा ये व्यू है कि अख्तियार नहीं था, लेकिन सुप्रीम कोर्ट ने फैसला कर दिया है ना, वो काबिल नफाज है हर अदालत पर। और अगर हशमत साहब, अगर ये काउंट न होने वाला फैसला सुप्रीम कोर्ट में जाता है और वो रिवाइज होता है तो फिर जो 25 लोग नाअहल हुए, डी-सीट हुए, फिर इलेक्शन हो, वो प्रोसेस का क्या होगा? वो सारी जो है ना उससे कहते हैं एक्सरसाइज इन फ्यूटल, यानी कि मूत में मछलियां पकड़ना, मूत में मछली, पेशाब में मछलियां पकड़ने में बात हो जाएगी ना। शुक्रिया अशमत हबीब साहब, आपने हमें ज्वाइन किया। सही ही तो ज़ारा कानूनदान कानून जूं कोरीअड़े जो ॼार आहे न उनखे खोलींदा वञो, पर तमामु अहम नुक़्ता बि था ज़ाहिर थियनि पिया। हा साईं, इंतिहाई अहम नुक़्ता आहिनि, हाणे हिननि ते वधीक वरी कानूनदान उन ते रोशनी विझी सघनि था, पर मुल्की सियासत ते त वॾो असरु पवंदो हिन वॾो असरु पवंदो। ऐं जेको सियासी बहरान पैदा थियल हुयो पंजाब में, मुंहिंजे ख्याल में उहो हाणे ख़तमु न, पर अञा बि हिन फैसले खां पोइ वधियो आहे, वरी वधंदो आहे। असीं, मुंहिंजो ख़्याल आहे त इहो असीं कोर्टुनि में बि बीठल ॾिसंदासीं माण्हू, ऐं शायदि रोड रस्ता बि वरी गरम थी अचनि। हा, साॻे तरीक़े सां अॼु त ऐलान बि कयो अथनि त वरी पीटीआई रोडनि ते निकिरंदी, जेके 10 वोट हिननि ख़ारिज कया आहिनि डिप्टी स्पीकर काफ लीग जा, उन्हनि जे ख़िलाफ़ वरी रोडनि ते अचनि पिया। पाण गुफ़्तगू खे जारी रखंदासीं, ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक वठूं था। वेलकम बैक। अॼु जी ॻाल्हि में असीं गुफ़्तगू करे रहिया आहियूं फ़ारूक हकड़ो साहिब सां। फ़ारूक साहिब, हिन सियासत हिकिड़ो त इहो वोट थिया जीअं, ऐं वोटनि जी ख़बर हुई सभिनि खे त हेतिरा पार्लियामानी वोट हिननि सां आहिनि, हेतिरा पार्लियामानी वोट हिननि सां आहिनि। बुनियादी मामिलो थियो चौधरी ख़ानदान में, पार्टी जेका ख़ानदान जी सूरत में आहे, मिसाल रुगो मुस्लिम लीग ऐं पीपुल्स पार्टी न हुयूं, पर चौधरीनि जी पार्टी बि ईअं हुई, पर उन जो पंजाब जी पॉलिटिक्स ते बि असरु पवंदो। हाणे मिसाल तौरु चौधरी विराइजी विया, ॿिए नस्ल में विराइजी विया, पोइ ज़ारा केम्पू, परवेज़ इलाही हिकिड़े पासे आहे, शुजात ॿिए पासे आहे, इहो पाकिस्तानी सियासत ते बि असरु पवंदो आहे। साईं, वॾो असरु पवंदो। इन सां न सिर्फ़ु पीटीआई पंहिंजो काफ लीग जी, पर मुख़्तलिफ़ ॿियूं जेके पार्टियूं आहिनि उन्हनि ते बि हिन जो असरु पइजी सघे थो, छाकाणि जो मुख़्तलिफ़ हंधनि कॾहिं कॾहिं ॾिठोसीं त जेके जीअं तव्हां अॻ में ॿुधायो डी-सीट थिया जेके मेंबर पीटीआई वारा,
उहे बि उन पंहिंजे लीडर जे जेकी पार्टी जो सरबराह उन जे हुकुम जे उपतड़ उन्हनि वोटिंग कई त उन्हनि खे ॾिसी हिते हिकिड़ो बि भेण भेरे असांजो रोल ॾिठो त परदे जे पुठियां आसिफ ज़रदारी जो रोल बि नज़र आसिफ ज़रदारी जो मेन रोल पियो अचे। कल्ह टियों खां वठी ॾिसूं पिया ॾाढो सरगर्म लॻो पियो चौधरी शुजात सां मुलाक़ातुनि मथां मुलाक़ातूं हुयूं, पर उनजो नतीजो वरी बि ही जेको सॼो कुझु आयो आहे उनखे इहो परस्यू माना करण में आसिफ ज़रदारी जो वॾो हथु आहे, वॾो हथु आहे आसिफ ज़रदारी जो। हिकिड़ो ॿियो इम्पैक्ट बि आयो त ज़ाहिर शरीफ़नि ऐं चौधरीनि जे विच में तमामु वॾो फ़ासिलो थियल हुयो, पर ग़ालिबन हाणे इहो पतो न आहे त नवाज़ शरीफ़ ज़ाहिर हिन वक़्त ताईं त नवाज़ शरीफ़ हिन जे पुठियां आहे, पर शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ खे त ज़रदारी ऐं उन्हनि जे साथियुनि जे मदद सां उहो वेझो करे छॾियो अथई काफ़ी, पर लॻे ईअं थो त नवाज़ शरीफ़ बि हाणे चौधरीनि जे वेझो अची सघे थो ऐं अची वियो बि आहे। असांखे हाणे ज्वाइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ख़िज़र कलासरा। ख़िज़र साहब, ये पंजाब ये जो तख्ते लाहौर की लड़ाई थी, अब तो फैसला आ गया है, क्या स्टेबलाइजेशन आएगी, डिस्टेबलाइजेशन होगा, क्या हो रहा है? नाज साहब, पहले तो आप मुबारकबाद वसूल करें, क्योंकि आप हमारे सिंध के जो भाई हैं अक्सर कहते हैं हम छोटा सूबा है, हमारे साथ बड़ा सूबा अगर ज्यादती कर जाता है। आप तमाम मामलात माशाअल्लाह आसिफ अली जरदारी साहब और पीपल्स पार्टी के हाथ में है, और वो एक बुजुर्ग वैसे मैं आपकी मुबारक मैं टेलीविजन के थ्रू खुद रिसीव नहीं करता, जरदारी साहब के पास पहुंचा देता हूँ। हाँ। चलो ये अच्छा हो गया, जरदारी साहब तक भी ये पहुंच जाए तो अच्छा है। ठीक है, क्योंकि आप मुस्लिम लीग नवाज को जिस तरह भी ले जा रहे हैं या पावर में जिस तरह भी लाया है या लाए गए हैं, उसमें आसिफ अली जरदारी साहब का रोल जो है इंतहाई अहम है। वो आप मुझसे बेहतर समझते हैं, बेहतर जानते हैं, जो कुछ वफाक में हुआ या जो कुछ लाहौर में हो रहा है या जो कुछ अवाम के साथ हो रहा है, ये सारा कुछ इज्तिमाई जो सूरत हाल है, ये पहली दफा हुआ है कि पंजाब में इस किस्म का एक माहौल बन गया है कि अमली तौर पे वहाँ पे कोई हुक्मरान जो है वो नजर नहीं आता जो इलेक्टेड हो। हर कोई किसी ना किसी पर्ची, किसी फैसले, किसी दाएं बाएं करके ना मामलात को आगे खींच रहा है। पहले जो पंजाब जो है वो अपनी मर्जी करता था या पंजाब जो मामलात चलाता था, मेरा ये ख्याल है कि आप पंजाब से वो पावर जो है वो मतलब जो है वो शिफ्ट हो रही है, उसको मामलात को उस तरह नहीं लिया जा रहा जिस तरह आज का जो वो है। दिलचस्प सूरत हाल है नाज साहब, चौधरी शुजात साहब ने जो लेटर लिखा है वो चौधरी परवेज इलाही की बजाय उन्होंने कहा है कि जी वोट ना हमजा शहबाज को जाना चाहिए। तो आप इस सूरत हाल में आप देखें कि चौधरी बिरादरान के, मेरा ख्याल है कि आसिफ अली जरदारी साहब ने जो है ना जो कहा था कि बीबी ने कहा था कि जमहूरियत बेहतरीन इंतकाम है, तो शायद ये उसी इंतकाम का नतीजा है कि आज दो चौधरी जो है जिनके बारे में बीबी ने भी बहुत कुछ कहा था, वो आज एक दूसरे के आमने सामने आ खड़े हुए हैं कि बजाय वो एक दूसरे को सपोर्ट करते या ऐसे मौके से फायदा उठाते, जो वो फायदा उठाने की बजाय वो मतलब एक दूसरे से सियासी मैदान में, अगर मैं ये लफ्ज यूज करूं कि दस्तों गिरबां हो गए हैं, तो ये मेरा ख्याल है कि ये भी हुआ है। और ये भी फरमाइएगा कि अब जो ये जो कानूनी जंग है, तो मतलब ये सीन अभी खत्म तो नहीं हुआ ना? नहीं सर, ये सीन ना खत्म नहीं हुआ, लेकिन ये हुआ कि मतलब वक्त जो है ना वो गेन कर लिया गया और मामलात को अब एक और फैसला आएगा। कानूनी जंग जो है ना, इसका मतलब ये है कि पार्लियामेंट जो है वो अपना जो किरदार है वो अदा नहीं कर पा रही। मतलब ये है कि जो हमें ये कहा जाता था कि अक्सरियत, जमहूरियत जो है अक्सरियत का नाम है, अब आज वाले नतीजे से ये साबित हो गया कि जमहूरियत अक्सरियत का नाम नहीं है। जमहूरियत एक रूलिंग के बिहाफ पे भी जा सकती है या एक पार्टी सरबराह, पार्लिमानी लीडर नहीं, एक पार्टी सरबराह बाहर बैठ के खत लिखता है और वो खत मौसूल भी हो जाता है और उस पर नतीजा भी अक्स कर लिया जाता है। तो आप ज़िमनी इलेक्शन का नतीजा आप देख लें और ज़िमनी इलेक्शन के बाद आज का नतीजा आप देख लें,
تو عملی طور پہ تو ڈیموکریٹک جو نظام میں تو اس طرح نہیں ہوتا کہ یکسر، ٹھیک آپ درست فرما رہے ہیں کہ اعتزاز احسن صاحب کی رائے تھی، باقی سینئر لوگوں کی رائے تھی کہ یہ اس طرح جس طرح کیا گیا ہے وہ اس بات سے اختلاف کر رہے تھے، لیکن کہنا یہ ہے کہ پنجاب کو کھانا بنا کے پورے ملک کی عوام پہ جو مطلب صورتحال مسلط کی گئی ہے، اب مجھے یہ سمجھ نہیں آ رہی کہ ابا جی تو قابل قبول ہیں میاں محمد شہباز شریف صاحب، تو بیٹا حمزہ شہباز کیوں قابل قبول نہیں ہے؟ مطلب اس کے خلاف کون ہے اور اس کے حق میں کون تھا؟ صحیح ہے. اور یہ بھی اب یہ بھی خبریں آ رہی ہیں کہ پی ٹی آئی نے تو احتجاج شروع کر دیا ہے روڈوں رستوں پہ. نہیں، پی ٹی آئی مطلب وہ جو ہے نا، میں ایک چھوٹی سی آپ کو وہ سنا دیتا ہوں کہ وہ کوئی تھا تو اس کے لواحقین کو اطلاع کی گئی کہ جی وہ بیمار ہے اور وہ جا رہے ہیں، تو وہ پہنچ گئے سارے، لیکن وہ ان کو اللہ نے مطلب زندہ رکھنا تھا کوئی دن اور وہ کرنا تھا، تو انہوں نے کہا چلو یہ تو ہوتے نہیں، ہم اپنا روایتی کام تو کم از کم کر لیں. تو پی ٹی آئی بیسیکلی نا، میں جو کہنا چاہ رہا ہوں ناز صاحب، وہ یہ کہنا چاہ رہا ہوں کہ میاں محمد شہباز شریف کو وزیر اعظم بنایا جاتا ہے، ٹھیک ہے، سب کچھ مطلب وہ ہو جاتا ہے، حمزہ شہباز سے کیا ایشو ہے؟ پنجاب میں کون سی ایسی وہ تو کہتے ہیں کہ اگر صرف میاں شہباز شریف رہے تو 28 کلومیٹر کا پرائم منسٹر ہوگا. پنجاب تو پاکستان کی 52% آبادی کا چیف منسٹر ہے نا، پریکٹیکلی تو وہی پرائم منسٹر ہے نا. نہیں، مطلب یہ ہے کہ یہ مطلب ایسی صورتحال جو ہے وہ شہباز شریف کو بھی تو وہ کیا جا سکتا ہے، شہباز شریف پہ بھی تو دباؤ لایا جا سکتا تھا. سب سے مشکل صورتحال میں تو عوام کو یہاں پہ وہ ڈالا گیا ہے، عمران خان کو تو یہاں سے رخصت کیا گیا ہے، عمران خان صاحب تو یہاں سے وفاق سے رخصت ہوئے ہیں، ان کو تو یہ چاہیے تھا کہ وہ پہلے ان کے ساتھ یہاں کو سیٹل کرتے. لیکن احتجاج اپنی جگہ پہ، لیکن میں سمجھتا ہوں کہ جو بی بی نے کہا تھا یا آصف علی زرداری صاحب فلسفہ محترمہ بے نظیر بھٹو لے کے چل رہے ہیں، کم از کم انہوں نے چودھریوں کے ساتھ جو درینہ محتوں کے رشتے تھے یا جو جس قسم کے بھی تھے، وہ انہوں نے اس صورتحال میں یہ اتنا گہرا گھاؤ ہے کہ وہ زرداری صاحب بھی لگا سکتے تھے، کوئی اور شاید پولیٹیکل جو ہے. شکریہ خضر کلاسرا صاحب. साईं ही त चवनि था त पोइ इन तसलसल में त शरीफ़नि सां बि थी वियो न, मतिलबु हिकिड़ो भाउ सोचींदो हूंदो त छा मां त ॿाहिरि वेठो आहियां, मुंहिंजा ॿार बि ॿाहिरि वेठा आहिनि, ॿिए भाउ जी पावर में अचे पियो ऐं ज़रदारी साहिब न वेझो थियो, पोइ त ईअं बि सोचे सघे थो. सोचे सघे थो साईं, बिल्कुलु. ऐं आसिफ़ ज़रदारी जो तव्हां ॾिठो त ॿिनि टिनि ॾींहंनि खां वठी जेको किरदारु हुयो शरीफ़नि खे, त मुंहिंजे ख़्याल में त जेके काफ़ लीग सां जेके इख़्तिलाफ़ हुया उन्हनि खे बि तमामु वेझो आणे छॾियो इन विच में जेके इख़्तिलाफ़. ऐं हीउ जेको PTI को अदालती त फोरम ते वेंदी, हाणे इंटरप्रिटेशन जो सुवाल इहो आहे जेको असां हशमत हबीब खां पुछो पिए त जे हीउ फ़ैसिलो रिवर्स थींदो त पोइ 25 जो छा थींदो? उहे 25 ॼणा कारिया वेंदा, पोइ त उन जी इलेक्शन बि थी वई. पर हा, ऐं वरी हीउ जेको हाणे रोडनि ते आया आहिनि उन सां अॻिणे ई मुल्क को हिकिड़ो क्राइसिस जो शिकार आहे. ऐं केतिरा माण्हू चवनि था त सुबुह जो डॉलर खे वधीक झटको बि ईंदो, मतिलबु हिन फ़ैसिले जे नतीजे में ॾिसजे त छा थो थिए. उहो वरी हीउ रोडनि रस्तनि ते हूंदा त उन सां त वरी मुल्क में हिकिड़ो टेंशन वारो माहौल पैदा थींदो. वरी मुल्क में हिकिड़ो टेंशन वारो इमरान खान खे मोबिलाइज़ेशन जो आर्ट त आहे, मोबिलाइज़ेशन जो, त मुंहिंजो ख़्यालु आहे त अदालतुनि में जे वारो रस्तो मौजूदु आहे त पोइ हीउ रस्तो हिनखे प्रेशर त केॾांहुं बि विझणो आहे न. इमरान खान चयो त कहिड़े बि सूरत में प्रेशर विझां, प्रेशर जे लाइ इहो रोडनि रस्तनि वारो जेको एहतजाज जो सॾु आहे उहो हुनजे लाइ. अॼु जेको डिप्टी स्पीकर हुयो उन जी हिकिड़ी ॻाल्हि बि नज़र आई पई, सिक्योरिटी बि उन अंदाज़ जी, जॾहिं हू अची सीट ते वेठो त ॿाहिरां बि हुनजे माण्हू बीठल आहे, पोइ जॾहिं वरी वोट ॻणप थी त साम्हूं माण्हू अची विया, उहो बि इंतज़ाम थियल हुयो. अॼु बि सुठी इहा असांजे जेका अॼु ॾिसण में आई तमामु सुठे तरीक़े सां जेको अॼु इजलास थियो, कारवाई थी, उहा तमामु बहितर ऐं पुरअमन तरीक़े सां थी. इहो ॾाढो सुठो राजा बशारत जेके दलील ॾिना उहे हाई पिच ते ॾिना, ॾाढे लाउड आवाज़ में ॾिना, पर उन बावजूद बि वरी टकराव न थियो या इहो बहितर थियो. न त अॻे भेरे तव्हां गुज़िरियल इजलास में ॾिठो त हिक ॿिए खे लोटा पे आहिनि ऐं असांखे चवां एतिरो सारो सिस्टम, पर हाणे इहो अॼोके इजलास में ॾिसण में आयो त उन खां
अॼोको इजलास हुजणु पुरअमन ही त हाणे पाकिस्तान जी पॉलिटिक्स में मिसाल तौरु हिननि खे कुझु अहम फ़ैसिला करणा हुया। हिकिड़ो जेको अहम फ़ैसिलो आहे त अञा ताईं मिसाल जेकॾहिं ग्रांड सीन ते ॾिसिजे त जेको लंदन वेठल अमराव आहे उनखे रिलीफ त अञा का ॾेई कोन सघिया आहिनि। इहो पुछाणो त शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा खां थींदो त मुंहिंजे लाइ छा थियो? हा, उन खां बिल्कुलु इहो थींदो, वॾो इहो सुवालु आहे तव्हांजो। हा, ऐं जेकॾहिं हाणे ॻाल्हि इहा आहे त सभ खां मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ो कमु इहो थियो आहे त जेको पिच इमरान ख़ान वारा रखनि था पिया, माना हिन पॉलिटिक्स मां आम माण्हूअ खे केतिरो फ़ाइदो पहुचंदो। मिसाल तौरु शहबाज़ शरीफ़ हमज़ा शहबाज़ थी वियो या परवेज़ थी वञे हा त को हिकिड़े ॾींहं में भाॼियुनि जा तेल जा क़ीमतुनि जा मसइला हल त कोन थी वञनि। आम माण्हू ते त हिन फ़ैसिले जो को असरु न पवंदो। पर अॼु जेकी ख़तरनाक ॻाल्हि पई थी, जेकी गुफ़्तगू असां ॿुधी पई ख़ासि तौर ते शहबाज़ गिल उन्हनि जी बदतहज़ीबीअ वारी, ही कल्चर मां जान कीअं छुटे? इहो कल्चर पाकिस्तानी सियासत में ख़तमु थियणु ॾाढो ॾुखियो थो लॻे, छो जो तव्हां ॾिसंदा हूंदव त काफ़ी टाइम खां हिक ॿिए खे गार कंदो एतिरे ताईं जो पंहिंजो वॾी लेवल ताईं जेके असांजा लीडर आहिनि उहे ई पाण हिक ॿिए खे जलसनि जुलूसनि में घटि वधि ॻाल्हाइणो ऐं गार गंदे वारो सिस्टम, इहो कल्चर ख़तमु थींदे ॾाढो ॾुखियो पियो लॻे ऐं इहो नुक़सानकार बि थी सघे थो अॻिते। पर अॼोके मिसाल तौरु एॾो शाम जो एतिरो पोलाइट क़िस्म जो सेशन थियो, ॾींहं जो असां जेके प्रेस कॉन्फ्रेंसूं पियूं ॾिठियूं उन में त लॻो पियो त को मतिलबु ॿोली इन क़िस्म जी ही जेका बर्दाश्त न थियणु घुरिजे। पर हाणे उनजो परतवो वरी ईअं थिए थो त रोडनि रस्तनि ते ईंदा, हाणे उते रोडनि रस्तनि ते पॉलिटिकल प्रोसेस जो हिसो आहे, इहो ज़रूरु थियणु घुरिजे, पर माण्हुनि लाइ त तकलीफ़ न बणिजणु घुरिजे न। हा, बेशक साईं, तकलीफ़ न थियणु खपे माण्हुनि खे। ऐं पर जेकॾहिं इहे अचनि था रोडनि रस्तनि ते त साईं अवाम खे त बाक़ाइदा तकलीफ़ वरी बि थींदी न। जीअं ॾिसो इस्लामाबाद में इहे अचे वेही था रहनि या कुझु ॿियनि शहरनि वॾनि में कराची में उते एहतजाजी धारणा हणी माण्हू पोइ उते परेशान था थियनि, कारोबार आहे, ट्रांसपोर्ट आहे, ॿियो टियों। पर इहो फ़ैसिलो अॼोको जेको आहे पाकिस्तान जे तारीख़ जो इन हवाले सां इम्पोर्टेंट फ़ैसिलो आहे त पंजाब हिकिड़ो वॾो पाकिस्तान जो सूबो, उन जो चीफ मिनिस्टर जेकॾहिं बदिलिजी वञे हा त पोइ त शहबाज़ शरीफ़ जो जेको रहणो हुयो उहो या त बेमाना थी वञे हा या बिल्कुलु ई मुमकिन न हुजे हा। फ़ारूक वाकड़ो साहिबु, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शरीक थियो। अॼु असां मुख़्तसिर तौर ते जाइज़ो वरितो त जेको हमज़ा शहबाज़ तख़्ते लाहौर हिकिड़ो भेरो ॿीहर खटे वरितो आहे, पर लॻे ईअं थो त हीउ सीन ख़तमु न थींदो। अञा कोर्ट में बि जंग हलंदी, हाणे त रोडनि ते बि जंग थी आहे। अपडेट ऐं तजदीदनि खां असीं तव्हांखे आगाह रखंदासीं, पर गुफ़्तगूअ खां मोकिलायूं था। अला भाई।